अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उम्मीद आहे त सभु ठीक ठाक हूंदा। दोस्तों, हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा से ज़र ज़िंदगी अचण वारी किस्त में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, कहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। मां तव्हांखे हिन वीडियो में सॼी डिटेल्स सां हिन वीडियो में ॿुधाईंदुमि। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, ज़र ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदव त रईस कमाल ख़ान जा ग़ुलाम फिरी वेंदो बिल्कुलु, ऐं जेको आहे त रईस कमाल ख़ान ग़ुलाम ते हथियार सिधो कंदो। पर बि ग़ुलाम जेको आहे त रईस कमाल ख़ान जे हथनि मां निकिरी वेंदो आहे ऐं ग़ुलाम जेको आहे त रबन ॾांहुं साथ ॾींदो ऐं मीरा ऐं रबन जी कोरट में वञी शादी कराए छॾींदो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस कमाल ख़ान पंहिंजी कोशिश में बिल्कुलु नाकाम थी वेंदो आहे ऐं रबन मीरा सां शादी करे छॾींदो आहे। दोस्तों, उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।